अमूमन तालीमी इदारनि में कुछ तफ़रीह जा प्रोग्राम भी थींदा रहंदा आहिनि। कुछ शागिर्द हूंदा आहिनि जेकी ॿेड़े जो सफ़र करे रहिया हुआ, ॿेड़ो तरी रहियो हो त उन में उन्हनि खे कुछ गपशप कंदे पाण में मस्ती मज़ाक जो दिलि कयो त हिकु शागिर्द ॿेड़े जे मलाह खे चयो त अदा तो केमिस्ट्री पढ़ी आहे? मलाह वीचारे चयो त केमिस्ट्री छा हूंदी आहे, इहा त मूं न पढ़ी आहे। छोकिरे चयो त तो त पंहिंजी सॼी उमिरि ज़ाया करे छॾी। ॿिए शागिर्द उन खां पंहिंजे मज़मून जे मुतालिक़ सुवाल कयो, टे पंहिंजे सब्जेक्ट मुतालिक़। ईअं हुन इनकार कयो त उन्हनि चयुसि त तो त पंहिंजी सॼी उमिरि ज़ाया करे छॾी, एॾो टाइम बर्बाद करे छॾी। एतिरे ताईं जो पाणी जूं लहरूं मौजूं हणण लॻियूं, ॿेड़ो ॿुॾण लॻो। मलाह सभिनी शागिर्दनि खे चवण लॻो त भाइरो, अव्हां खे तरण अचे थो? चयनि त न, असांखे त तरण नथो अचे। मलाह चयो त यकीनन तव्हां सभिनी पंहिंजी ज़िंदगी ज़ाया करे छॾी। ईअं चई करे उन त पाणी में टप ॾिनो, बाक़ी सभु ॿुॾी विया। इहा ॻाल्हि थी सघे थो त सम्झाइण लाइ कंहिं बयानु कई हुजे, ईअं चवण त ही तोखे नथो अचे, मूंखे अचे थो। हर हिक जूं पंहिंजूं एक्सपर्टीज़ हूंदियूं आहिनि। ईअं न हूंदो आहे त कंहिं का शइ न सिखी, का शइ न पढ़ी त उन जी ज़िंदगी ज़ाया थी वई। उनखे जेकॾहिं इहो नथो अचे त उन खां बहितर कुझु ॿियो ईंदो हूंदो, को हुनर ईंदो हूंदो, को फ़न ईंदो हूंदो। अलॻि अलॻि मुहारतूं आहिनि। पंहिंजो पाण खे अंडरएस्टिमेट न कयो। एहसास